ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदासीं। गुलाम नबी मेमण IG सिंध मुक़रर थी वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न बाज़ाब्ता तौर ते नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार गुलाम नबी मेमण जे नाले ते इतफ़ाक़ करे वरितो। सिंध हुकूमत बि IG सिंध लाइ गुलाम नबी मेमण जे नाले जी तजवीज़ ॾिनी हुई। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। गुलाम नबी मेमण IG सिंध मुक़रर थी वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न बाज़ाब्ता तौर ते नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। आग कई पिया अवां खे वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार गुलाम नबी मेमण जे नाले ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। सिंध हुकूमत बि IG सिंध लाइ गुलाम नबी मेमण जे नाले जी तजवीज़ ॾिनी हुई। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। गुलाम नबी मेमण IG सिंध मुक़रर थी वियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न बाज़ाब्ता तौर ते नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। आग कई पिया अवां खे वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार गुलाम नबी मेमण जे नाले ते इतफ़ाक़ करे वरितो। सिंध हुकूमत बि IG सिंध लाइ गुलाम नबी मेमण जे नाले जी तजवीज़ ॾिनी हुई। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। गुलाम नबी मेमण IG सिंध मुक़रर थी वियो आहे। नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न बाज़ाब्ता तौर ते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार गुलाम नबी मेमण जे नाले ते इतफ़ाक़ कयो हो। सिंध हुकूमत बि IG सिंध लाइ गुलाम नबी मेमण जे नाले जी तजवीज़ ॾिनी हुई। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया। गुलाम नबी मेमण IG सिंध मुक़रर थी वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। एस्टेब्लिशमेंट डिवीज़न बाज़ाब्ता तौर ते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार गुलाम नबी मेमण जे नाले ते इतफ़ाक़ कयो हो। सिंध हुकूमत बि IG सिंध लाइ गुलाम नबी मेमण जे नाले जी तजवीज़ ॾिनी हुई। इन सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां शबीर लाशारी खां। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल। एडिशनल IG कराची गुलाम नबी मेमण के IG सिंध मुक़रर कयो वियो आहे ऐं इन हवाले सां एस्टेब्लिशमेंट डिवीज़न बाज़ाब्ता तौर ते गुलाम नबी मेमण के IG सिंध मुक़रर करण जो नोटिफिकेशन पिणु जारी करे छॾियो आहे। मुश्ताक महर खे हटाइण खां पोइ जेको आहे कामरान फज़ल खे वक़्ती IG मुक़रर कयो वियो, जंहिंखां पोइ सिंध सरकार जेके नाला मोकिलिया उन्हनि में गुलाम नबी मेमण जो नालो बि तजवीज़ कयो वियो, जंहिंखां पोइ वफ़ाक़ ऐं सिंध सरकार गुलाम नबी मेमण जे नाले ते इतफ़ाक़ करे वरितो हो। अॼु थोरी देरि पहिरियों हींअर एस्टेब्लिशमेंट डिवीज़न गुलाम नबी मेमण खे नओं IG सिंध मुक़रर करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। हिकु दफ़ो ॿीहर असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त सिंध सरकार जी तजवीज़ ते वफ़ाक़ी सरकार गुलाम नबी मेमण खे नओं सिंध जो IG मुक़रर करे छॾियो आहे ऐं इन हवाले सां एस्टेब्लिशमेंट डिवीज़न नोटिफिकेशन पिणु जारी करे छॾियो आहे। जी महिरबानी शबीर, तफ़सील जे लाइ।